पढ़ियल लिखियल हुजे या जेको अलाह जंहिंखे नवाज़ियो आहे पैसे वारो हुजे, उहो ज़िंदगी में कुझु न कुझु करे ईंदो। पर मुंहिंजो माण्हू, मुंहिंजो को दोस्त माइट अगरि ॻोठ में वेठो आहे, उन सां ॿ लफ़्ज़ कोई ॻाल्हाए बि आहे त दिलि ख़ुशि थी थिए, त सिर्फ़ु उहो माण्हू पंहिंजे गिरेबान में झाके हिकिड़ो जुमिलो पुछे त जेको मां रिज़्क रोज़ी रोटी घर खणी थो अचां पंहिंजे बचनि खे ॾियां थो, इहा हलाल आहे या हराम आहे, इन शइ में वॾो हिकिड़ो अची वेंदो। बाक़ी रही सही गवर्नमेंट जी हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। मां दोस्तनि खे साम्हूं हर शइ रखां थो, हाणे जंहिंखे अगरि वधणो आहे अॻिते उहो वधे थो, ॾिसे थो, ॿुधे थो, उन ते कमु थो करे थो। बाक़ी जंहिंखे सुम्हियो पियो आहे नाहे, उहो अॼु बि निंड थो करे, मथो ॾारे उनजे अॻियां रतो रखो न, उहो बि चवंदो न साईं इहा गाॾी न आहे, अची आहे। मां पंहिंजो फर्ज़ पूरो निभायां थो, हाणे अॻिते जी मर्ज़ी आहे त ॿुधे थो, ॾिसे थो, वधे थो त भली ॻाल्हि आहे। जे नथो वधे, मुंहिंजी घणी एक्सपेक्टेशन न आहे, मुंहिंजी एतिरी एक्सपेक्टेशन आहे सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू बि अगरि मुंहिंजे न ॻाल्हाइण में थी वियो न, हुन जूं पूरियूं नस्लां पुश्तां वधी वेंदियूं। माण्हू न असांजी इन प्यार मोहबत जो नाजायज़ फ़ाइदो ॾाढो तव्हां मां मुतमइन आहियूं। तव्हांजा मोटिवेशनल लफ़्ज़, तव्हांजो मोटिवेशनल वीडियोज़, उन खां अलावा न्यू जनरेशन जे लाइ हिंट, इहे क़ाबिल तारीफ़ आहिनि तव्हांजा। का बि फील्ड किनी न आहे, पोइते न आहे, घटि न आहे, न का यूनिवर्सिटी को तारो घटि आहे, पोइते आहे या वैल्यू हुनजी न आहे। वैल्यू हूंदी अथव इंसान जी पंहिंजी एबिलिटी, क़ाबिलियत जी, तव्हां केतिरा क़ाबिल आहियो, इहा शइ मैटर थी करे। छो त मुंहिंजी महिरान यूनिवर्सिटी क़ाइदेवाद में एडमिशन न थी, छो त मुंहिंजूं एतिरियूं मार्कूं न हुयूं। सिंध यूनिवर्सिटी जो अल्हम्दुलिल्लाह पास आउट आहियां, ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे हिन ॻाल्हि ते। मुंहिंजी डिग्री इंजीनियरिंग काउंसिल जा रजिस्टर बि न हुई, पर अॼु ॾिसो अमेरिका जी टॉप मोबाइल कंपनी में मां इंजीनियर आहियां। तव्हां क़ाबिल थियो था, ॿिए खे ॾिसी करे पंहिंजे पाण जी रेस जो पोइते न कयो त साईं मां नथो, तव्हां करे था सघो, तव्हां अची था सघो। असांजे माण्हुनि खे असल में छा आहे भाउ मुंहिंजा, हाणे जीअं मां ॿुधायां थो न, दादू जा ज़िले डिस्ट्रिक्ट जा माण्हू घणा इंटरनेट यूज़र आहिनि, उहे यूज़ था करे न, उन्हनि खे डायरेक्शन कोन्हे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त उन्हनि खे डायरेक्शन ॾियां त हिन मां कहिड़ा कहिड़ा तूं फ़ाइदा खणी थो सघीं। तव्हांजी जेके आहे वीडियो जी सूरत में, लफ़्ज़नि सूरत में जेके आहे न सुठा मौक़ा जेका मिलनि था, त जीअं नौजवान जेका रेडी थियनि माना पंहिंजे जेके आहे हिकु मुस्तक़बिल जे बारे में। तव्हांजे ज़हननि में असांजे सिस्टम माशरे में सिस्टम में अहिड़ी शइ रखियल आहे, सिफ़ारिश हूंदे, रिश्वत हूंदे, जेके सो कॉल्ड वॾनि माण्हुनि जूं असां ॿियनि जूं गाॾियूं ॾिसां न, तव्हां उन खां वॾियूं गाॾियूं वठी था सघो पंहिंजे दम ते। तव्हां पंहिंजे रब खे राज़ी रखो, रब ते यकीन रखो, रब ते तवक्कल रखो, रब जी ज़ात तव्हांखे ॾींदी। कुझु अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके स्टूडेंट बि हूंदा आहिनि जेके डिसअपॉइंटेड थी वेंदा आहिनि। अच्छा, वरी के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके उन्हनि खे हिकु सहारो ॾींदा आहिनि, सपोर्ट कंदा त बाबा तव्हां हे पहिरियों स्टेप आहे, तव्हां जेकॾहिं फेल थी विया त को टेंशन करण जी ज़रूरत न आहे, तव्हां स्टेप नंबर 2 ते वञो, वरी अगरि नाकामी आहे त स्टेप नंबर 3 ते वञो। लाज़मी ॾाकण ॾिसो छा थी आहे, उनजा स्टेप हूंदा आहिनि। ठीकु आहे, फर्स्ट स्टेप अगरि तव्हांजो नाकामी हुजे, सेकंड स्टेप नाकामी, आख़िर त कामयाबी जी मंज़िल तां पुॼी वेंदो। डिसअपॉइंटेड माण्हू खे न थियणु खपे। इन जे करे जेके तव्हां जेकी ॻाल्हियूं कंदा न सर, बहितरीन ॻाल्हियूं कंदा, जेकी मोटिवेट कंदा माण्हुनि खे, महिनत जो रस्तो न छॾियो। महिनत ऐं कामयाबी इंसान खे पंहिंजी कामयाब जेका मंज़िल ते पुॼाईंदी आहे। हे शख़्स वेठो आहे जेको फिजिक्स में फेल थियो, मैट्रिक में मां फेल्यूअर, इंटर मुंहिंजी डिग्री इंटर इम्प्रूव कई अथमि, हे वेठो अथव अमेरिका में। हिन वक़्तु पढ़ाई कयो, भली ॻाल्हि आहे, महिनत, पर काफ़ी दोस्त तव्हां चओ न डिसहार्टेड थींदा आहिनि। मुंहिंजी अॼु बि डिग्री में 2.8 GPA आहे। अच्छा, मां अमेरिका में वेठो आहियां। छो? मां पंहिंजे ब्रेन खे, पंहिंजे पाण खे मां हार न मञियमि। मां महिनत कंदुमि, अॻिते वधंदुमि, मां अमीर थींदुमि, मां गाॾियूं वठंदुमि, मां जहाज़नि ते घुमंदुमि, बच्चनि खे पंहिंजनि खे पाकिस्तान जे टॉप स्कूलनि में मोकिलींदुमि। मां अगरि न वञी जंहिं में जुनूनियत हूंदी हुई, मां चरियो हूंदो हुअमि उन टाइम। जी सर, हिन शइ खे हासिल करण जे कल्ह हिकिड़ा दोस्त चवनि पिया, साईं असांजी दरगाह ते दुकानु आहे, उते माना लॉकडाउन लॻल आहे त नथो हले पियो। असां अदा रब तव्हांखे टाइम ॾिनो आहे त तव्हां का ॿी नई शइ सोचो। पंहिंजे पाण खे एतिरो अमीर कर त दुनिया जी हर शइ तुंहिंजे लाइ सस्ती लॻे। पंहिंजे पाण जा इनकम जा रिसोर्सिस एतिरा वधीक वधाए त तुंहिंजी लाइ दुनिया जी हर शइ सस्ती हुजे। तोखे ईअं न लॻे त ग़रीब महांगाई थिए थी की नथी थिए। तेल सिर्फ़ु तव्हां वटि महांगो न थियो, हिते मुंहिंजी बि तेल महांगो थी वियो आहे। हिते त कोई नथो रोए पियो, हिते त कोई नथो चए पियो। छो? हर को पंहिंजी कमाई ते वधाए थो पियो। तेल सिर्फ़ु तव्हां
अमेरिका में भी बीणो थी वियो आहे मुंहिंजो हिते अॻ में अॼु खां 3 महीना अॻ में $1.5 रुपए गैलन हुयो हाणे $3 गैलन थी वियो आहे पेट्रोल पर मां इहो चवंदो आहियां जे हिकिड़ो दरवाज़ो बंदि थिए थो न रब तव्हांजे लाइ 4 दरवाज़ा ॿिया खोलींदा सिर्फ़ु तव्हांखे ॻोल्हण जी तलाश करणी आहे सिर्फ़ु ॻोल्हा करणी आहे करे न वेहणो हाणे सभु दुकान बंदि आहे ॿियो कहिड़ो कमु आहे जेको हले थो मां उहो कमु कयां तव्हां उहो कमु कयो असां छा आहे असां चवंदा न साईं नओं कमु न कंदासीं जेको हले थो बसि उहो ई कंदासीं पिया पोइ मसइला मसाइल त वधंदा न